26 फरवरी 2020 ते कोरोना जहिड़ो ख़तरनाक वायरस पाकिस्तान में पहुतो हुयो। उन वायरस खां बचाव जे लाइ पाकिस्तान में 1 साल बाद वैक्सीन पहुची चुकी है। अॼु सिंध में वैक्सीन जो अमल शुरू थी चुको है। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वैक्सीन जो बाज़ाब्ता तौर ते इफ़्ताह करे छॾियो आहे। उन खां पोइ पहिरीं मरहले में सिंध जा जेके 84,000 हेल्थ वर्कर्स आहिनि उन्हनि खे इहा वैक्सीन लॻाई वेंदी। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ही डाओ हॉस्पिटल आहे। डाओ हॉस्पिटल जो ओझा कैंपस जंहिंमें वैक्सीनेशन जो अमल शुरू थी चुको आहे। हिते जेको वैक्सीन कंदड़ स्टाफ आहे ऐं हेल्थ डिपार्टमेंट जा जेके लाॻापियल अमलदार आहिनि उहे छा था चवनि, असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे 83,000 डोज़ेस मिलिया आहिनि। असांजा जेका हेल्थ वर्कर्स हुआ उनजी एनरोलमेंट 2 लाख खण हुई त सभिनी खे त लॻे कोन सघियूं। इन करे 15 सेंटर्स जेका असां हुआ उन में असां तक़रीबन 12 सेंटर्स वर्किंग कया आहिनि। कराची जा सब सेंटर्स ऐं हिकिड़ो हैदराबाद जो जेको जाम शोरूम में आहे बेनज़ीराबाद में। त असां वटि तक़रीबन बेनज़ीराबाद में 5,000 खां वेझो कोई अमाउंट आहे जेको वियो आहे ऐं 14,000 तक़रीबन अमाउंट जेको वैक्सीन जो आहे उहो हैदराबाद में वियो आहे। रीज़न हैदराबाद कराची खे रखण जो इहो हो त सभिनी खां वधीक कोविड ऐं हिते जी मॉर्टेलिटी ऐं हिते जी जेका पॉज़िटिविटी रेट हुई इहा वजह हुई। ॾिसो, असां वटि अॼु खां जेकी ड्राइव शुरू थी आहे कोविड-19 जी वैक्सीनेशन जी, उनमें असांजो टारगेट 18,000 माण्हुनि जो आहे जिन खे असां पहिरीं फेज़ में मेडिकल प्रोफेशनल्स जेके आहिनि उन्हनि खे इहा वैक्सीन लॻंदी। त इंशाल्लाह हाणे अॼु खां ई शुरू आहे कमु ऐं असांजो टारगेट 10 ॾींहंनि जो आहे। त इंशाल्लाह 10 ॾींहंनि में असां हीअ अचीव करे वेंदासीं। हिकु वैक्सीन जेका आहे उहा हिकु ई माण्हू खे लॻाईंदासीं। हीअ पहिरियों डोज़ आहे। ॿियों डोज़ जेको आहे उहो 21 फेब ते असां ॾींदासीं। ट्रेनिंग असां स्किल्स पर्सन आहियूं, असां स्टूडेंट्स आहियूं फाइनल ईयर जा ऐं असां हुते सिखी ईंदा आहियूं। ॾिसो, वैक्सीन जा कोई साइड इफेक्ट्स न आहिनि। न त हिकिड़ी ख़ासि कोई बि गोरी हुजे, अगरि पैरासिटामोल जी गोरी बि तव्हां हुनजा खोले ॾिसंदव पर्चा त उन में 1000 साइड इफेक्ट्स लिखियल हूंदा। पर मुंहिंजे ख़्याल सां दुनिया में कंहिंखे बि पैरासिटामोल खाइण सां रिएक्शन कोन थींदो आहे। पर रिएक्शन त चवनि था हिकिड़े बेदे खाइण सां बि थी वेंदो आहे। हर इंसान जी पंहिंजी इम्यूनिटी हूंदी आहे, बॉडी में हिकिड़ो निज़ाम हूंदो आहे। बज़ाहिर इन वैक्सीन जो को साइड इफेक्ट कोन्हे। आम वैक्सीन ई आहे, इन खां ड्रिजण जी काई ज़रूरत न आहे। जीअं ॿियनि बीमारियुनि लाइ असां वैक्सीन कराईंदा आहियूं बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां। मां पहिरीं ख़ातून आहियां जंहिं हिते वैक्सीन लॻाई आहे। अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु सही आहियां, मूं में कोई साइन सिम्टम अहिड़ो न आयो। कराची जी डाउ जी ओझा कैंपस समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते 15 खां वधीक कोरोना खां बचाव जी वैक्सीन वारा सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिते तक़रीबन 62,000 हेल्थ वर्कर्स खे पहिरीं मरहले में कोरोना खां बचाव जी वैक्सीन कई वेंदी। कैमरामैन इरफान सां गॾु फ़कीर सलीम, टाइम न्यूज़ कराची।